अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर आऊँ या तव्हांजो रियाज़ी उस्ताद बाबर अली बुगियो। अॼु असीं मातहत सेट ऐं उन जे क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं। फ़र्ज़ कयो त असांजे ॿ सेट मौजूदु हुजनि, हिकिड़ो सेट हुजे एक्स ऐं ॿियो सेट हुजे वाई। त एक्स सेट जा तमामु रुकन जेकॾहिं वाई सेट में मौजूदु आहिनि त असां चवंदासीं एक्स सेट वाई सेट जे मातहत आहे। माना मातहत सेट हुजण लाइ इहो शर्त आहे त पहिरें सेट में जेके बि रुकन आहिनि उहे तमामु जा तमामु रुकन ॿिए सेट में मौजूदु हुजनि। इहो जेकॾहिं शर्त पूरो थो थिए त पोइ पहिरियों सेट ॿिए सेट जे मातहत थींदो। वस्फ़ लिखूं था हिन जी। जेकॾहिं एक्स सेट जा तमामु रुकन वाई सेट में मौजूदु हुजनि त एक्स खे वाई जो मातहत सेट चइबो। मातहत सेट खे ज़ाहिर करण जी जेका निशानी आहे उहा इहा आहे। हिन खे अंग्रेज़ीअ में साइन ऑफ सबसेट चयो वेंदो आहे, सिंधीअ में मातहत सेट जी निशानी। मातहत सेट या सबसेट अहिड़े सेट खे चयो वेंदो आहे जेकॾहिं तव्हां ॾे मौजूदु ॿिनि सेटनि मां हिकिड़े सेट जा रुकन ॿिए सेट में मौजूदु हुजनि त उन सूरत में पहिरियों सेट ॿिए सेट जो मातहत सेट थींदो। मिसाल ॾेई हिन वस्फ़ खे वधीक चिटे तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि थो कयां। एक्स सेट था खणूं, पहिरियां 4 कुदरती अंग ऐं वाई सेट पहिरियां 5 कुदरती अंग। ॾिनल मिसाल मां तव्हां ॾिसी सघो था त एक सेट में जेके बि रुकन मौजूदु आहिनि उहे वाई सेट में बि मौजूदु आहिनि। तंहिंजो मतिलबु त एक्स सेट वाई सेट जे मातहत थींदो। त हिन जे जवाब में असीं लिखंदासीं एक्स सेट मातहत आहे वाई सेट जे। हाणे मूं हिते हेठां लकीर छो कोन्हे ॾिनी ऐं मथे जेको आहे सो निशानीअ में मूं हेठां हिन जे लकीर ॾिनी आहे, छो इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे, इहो असां हाणे मातहत सेटनि जे क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं त उन में हीअ ॻाल्हि तव्हांखे आउं वाज़े कंदसि। प्यारा ॿारो यादि रहे त सेट मातहत सेट जा 2 क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो वाजिब मातहत जंहिंखे प्रॉपर सबसेट चयो वेंदो आहे ऐं ॿियो ग़ैर वाजिब मातहत जंहिंखे इम्प्रॉपर सबसेट चयो वेंदो आहे। हाणे अचूं था मातहत सेट जे क़िस्मनि ते। पहिरियों जेको क़िस्म आहे मातहत सेटनि जो उन खे वाजिब मातहत सेट चयो वेंदो आहे। अंग्रेज़ीअ में हिनखे प्रॉपर सबसेट चयो वेंदो आहे। वाजिब मातहत सेट में ॾिनल सेटनि मां मिसाल जे तौर ते एक सेट में तव्हांजा 2 रुकन आहिनि त वाई सेट में 1 रुकन वधीक हुजणु घुरिजे। 4 जेकॾहिं
एक सेट में 4 रुकन आहिनि त वाई सेट में 5 रुकन हुजणु घुरिजनि। चवण जो मक़सदु त जेको सेट मातहत आहे उन में हिकु रुकन घटि हुजणु घुरिजे। जेकॾहिं एक्स सेट वाई सेट जे मातहत आहे त एक्स सेट में वाई खां हिकिड़ो रुकन घटि हुजे। जेकॾहिं वाई सेट एक्स सेट जे मातहत आहे त वरी वाई सेट में एक्स खां हिकिड़ो रुकन घटि हुजणु घुरिजे। जेकॾहिं एक्स सेट में मौजूद तमाम रुकन वाई सेट में भी मौजूद हुजन तमाम रुकन वाई सेट में भी मौजूद हुजन सिवाय कंहिं बि हिकु रुकन जे। त उन सूरत में जेको मातहत सेट थींदो उहो वाजिब मातहत सेट थींदो। हाँ वाजिब मातहत सेट या प्रॉपर सबसेट के असी जंहिं निशानी से ज़ाहिर कंदा आहियूं उहा हीअ निशानी हूंदी आहे। हिन जे हेठां लकीर कोन ईंदी। मातहत जी निशानी जे हेठां जेकॾहिं लकीर थी अची वञे त उहो गैर वाजिब थी वेंदो ऐं जेकॾहिं लकीर नथा ॾियूं त उहो वाजिब थींदो। फ़िलहाल असीं वाजिब जी ॻाल्हि पिया कयूं त वाजिब सेट जी वस्फ़ जे मुताबिक़ एक सेट में उहे तमामु रुकन मौजूदु हुजनि जेके वाई सेट में आहिनि सिवाय कंहिं बि हिकु रुकन जे। त उन सूरत में मातहत सेट जेको असांखे मिलंदो उनखे वाजिब मातहत सेट चयो वेंदो। मिसाल जे तौर ते एक्स सेट असांजे मौजूदु हुजे पहिरियां 2 कुदरती अंग 1 2 3 ऐं वाई सेट मौजूदु हुजे पहिरियां 4 कुदरती अंग। ॾिनल मिसाल मां इहो ॾिसी सघिजे थो त एक सेट में 3 रुकन आहिनि वाई सेट में 4 रुकन आहिनि। एक सेट वारा तमाम जा तमाम रुकन वाई सेट में मौजूदु आहिनि सिवाय हिकु रुकन जे। उहो कहिड़ो रुकन आहे? 4 वाई सेट में त मौजूदु आहे पर एक्स सेट में मौजूदु कोन्हे को। माना एक सेट में हिकु रुकन घटि आहे वाई सेट खां। त इन सूरत में जेको मातहत सेट ठहंदो हिननि ॿिन्ही सेटनि जो उहो वाजिब मातहत थींदो। त असां हिन में चवंदासीं एक्स वाजिब मातहत आहे वाई जे या एक्स इज़ प्रॉपर सबसेट ऑफ वाई। हाणे असीं गैर वाजिब मातहत सेट जे बारे में पढ़ंदासीं। गैर वाजिब मातहत सेट जंहिंखे अंग्रेज़ीअ में इम्प्रॉपर सबसेट चयो वेंदो आहे। फ़र्ज़ु कयो 2 सेट मौजूदु आहिनि असांजे एक्स ऐं वाई ऐं ॿिन्ही सेटनि में रुकननि जो तादाद ऐं रुकन बराबरि आहिनि। माना ॿई सेट पाण में बराबरि आहिनि। त उन सूरत में जेको मातहत सेट ठहंदो उनखे गैर वाजिब मातहत सेट चयो वेंदो। माना एक्स सेट में बि 4 रुकन हुजनि वाई सेट में बि 4 रुकन हुजनि ऐं रुकन बि साॻियां हुजनि। रुकन बि साॻियां हुजनि तादाद बि हिकु जेतिरी हुजे ऐं रुकन बि साॻियां हुजनि त उन सूरत में जेको मातहत सेट ठहंदो उनखे गैर वाजिब मातहत सेट चयो वेंदो। यादि रहे त गैर वाजिब मातहत सेट हमेशह ॿिनि बराबरि सेटनि जे विच में ठहंदो आहे। जेकॾहिं एक सेट ऐं वाई सेट बराबरि हुजनि ऐं
एक्स सेट जा तमाम रुकन वाई सेट में जेकॾहिं एक्स सेट ऐं वाई सेट बराबर हुजनि ऐं एक्स सेट जा तमाम रुकन वाई सेट में मौजूद हुजनि त ॿई सेट हिक ॿिए जा गैर वाजिब मातहत सेट थींदा। गैर वाजिब मातहत सेट के असां जंहिं निशानीअ सां ज़ाहिर कंदा आहियूं उहा निशानी हीअ आहे। मूं तव्हांखे ॿुधायो हो त लकीर जेकॾहिं असीं ठाहे छॾियूं त उहो वाजिब मातहत सेट थींदो ऐं जेकॾहिं हिन निशानीअ जे हेठां असीं लकीर ॾियूं था त इहा निशानी गैर वाजिब मातहत सेट जी थी वेंदी। गैर वाजिब मातहत सेट लाइ ज़रूरी आहे त ॾिनल सेट बराबरि हुजनि। मिसाल ॾेई तव्हांखे आऊं हिन वस्फ़ खे वधीक सम्झाइण जी कोशिशि थो कयां। एक्स सेट में असीं ए बी सी डी 4 मेंबर या 4 रुकन खणूं था। वाई सेट में बि असीं 4 रुकन था खणूं ऐं 4 ई रुकन साॻियां हुजनि। त हाणे हिन सूरत में एक्स सेट वाई सेट जो गैर वाजिब मातहत सेट थींदो ऐं जेकॾहिं आऊं वाई सेट जे हिसाब सां हिन मातहत सेट खे खणा त बि आऊं ईअं बिल्कुलु लिखी सघां थो वाई सेट एक्स सेट जो गैर वाजिब मातहत सेट थींदो। छो जो एक्स सेट ऐं वाई सेट ॿई पाण में बराबरि आहिनि। एक्स सेट ऐं वाई सेट पाण में बराबरि आहिनि। जेकॾहिं आऊं एक्स सेट खे वाई सेट जे मातहत सेट जे तौर ते लिखां या वाई सेट खे एक्स सेट जे मातहत सेट जे तौर ते लिखां त ॿई जेके आहिनि बयान सही आहिनि गैर वाजिब मातहत सेट जी वस्फ़ खे ॾिसंदे। छो जो ॿई सेट बराबरि आहिनि। एक्स जा रुकन ऐं वाई सेट जा रुकन ॿई बराबरि आहिनि। त आऊं एक्स सेट खे वाई सेट जो गैर वाजिब मातहत चवां या वाई सेट खे एक्स सेट जो गैर वाजिब मातहत चवां, ॿई बयान सही आहिनि।